मलीर में शागिर्दाणी बुशरा राजपर के अगवा खां पोइ जिनसी ॾाढाई जो निशानो बणाइण वारे वाक़े में मुलज़ जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ हिंगोरजा में सिविल सोसाइटी और राजपर बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन ही हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर तुनियो। कराची में 11 क्लास की शागिर्दाणी बुशरा राजपर सां जवाबदारनि पारां अगवा करे उनके जिनसी ॾाढाई जो निशानो बनाइण वारे वाक़े के खिलाफ़ हिंगोरजा में सिविल सोसाइटी और राजपर बिरादरी जे माण्हुनि प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी नियाणी बुशरा राजपर सां इंसाफ़ जे लाइ ऐं उन जे खिलाफ़ जेके नाजाइज़ थी आहे उन जे गिरफ़्तार मुलजिम के सख्त का सख्त सज़ा ॾिनी वञे। हिंगोरजा प्रेस क्लब ते राजपर बिरादरी एहतजाज करे रहे आहियूं पंहिंजी नियाणी बुशरा राजपर जे लाइ। असीं उन्हनि जे ख़िलाफ़ कयूं था, उन्हनि खे कानून जे कटहरे में आणे उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। बुशरा राजपर सां बेदर्दी सां हुन सां ज़्यादती कई वई आहे। इन करे जो केर बि इंसाफ़ नथो करे, हिन सां ज़्यादती थी आहे त इहा सभु सां थींदी, सभु न थींदी त को बि सिंधी न थींदो। तंहिं करे इहा इनखे इंसाफ़ मिलियो वेंदो। जेके बि हिन जा जवाबदार आहिनि ॾोही ने उनखे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि खे फ़ौरन सज़ा ॾिनी वञे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह IG सिंध सां उनखे गुज़ारिश था कयूं बुशरा राजपर सां ज़्यादती थी आहे, उन धाड़ियल गुंडनि खे जल्द का जल्द गिरफ़्तार कयो वञे। असांजो एहतजाज कराची जी 11 क्लास जी शागिर्दाणी बुशरा राजपर जे सां जेको ज़्यादती ऐं ज़ुल्म आहे उन जे ख़िलाफ़ राजपर कोला पारां सॾु ॾिनो वियो हो त बुशरा खे इंसाफ़ ॾियण लाइ एहतजाज कयो वञे। असीं सम्झूं था त जिथे सिंध में इंसाफ़ जी जेके ॻाल्हियूं कयूं थी वञनि उते वरी इंसाफ़ जे बजाए न्याणियुनि खे अगवा करे ऐं उन्हनि जी हिकिड़ी तब्दीली कई थी वञे, उहे ज़्यादतीअ जो निशानो बणाई थी वञनि। पर अहिड़े मौक़े ते असां IG सिंध, DIG कराची, वज़ीर आला ऐं ॿिए वस वारनि खां घुर कयूं था त ख़ुदा फौरी तौर ते बुशरा राजपर जा जेके जवाबदार आहिनि, जेके कुझु गिरफ़्तार थिया आहिनि, कुझु जेके उहे धरंदा ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे बुशरा राजपर खे जेको आहे उहो इंसाफ़ फराहम कयो वञे। एहतजाज कंदड़नि वज़ीर आला सिंध IG सिंध खां मुतालबो कयो आहे त ज़्यादती कंदड़ सभिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न्याणीअ सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन गुलाम अकबर तुनियो सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़ TV न्यूज़ हिंगोरजा।